नाज़रन खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सॼी सिंध में यूसी चेयरमैननि जी मुबैना करप्शन जी जांच शुरू। समूरनि यूसीस जो ऑर्डर रिकॉर्ड ऐं फंडनि जे इस्तेमाल जा तफ़सील तलब। तरक़ियाती मंसूबनि जे ख़र्चनि ऐं ठीकनि जा दस्तावेज़ बि 3 ॾींहंनि अंदरि जमा कराइण जी हिदायत। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त रिकॉर्ड फराहम न कंदड़ ऐं करप्शन लिकाइण जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त सॼी सिंध में यूसी चेयरमैननि जी मुबैना करप्शन जी जांच शुरू। समूरनि यूसीस जो ऑडिट रिकॉर्ड ऐं फंडनि जे इस्तेमाल जा तफ़सील तलब। तरक़ियाती मंसूबनि जे ख़र्चनि ऐं ठीकनि जा दस्तावेज़ बि 3 ॾींहंनि अंदरि जमा कराइण जी हिदायत। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त रिकॉर्ड फराहम न कंदड़ ऐं करप्शन लिकाइण जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।